जी नाज़रीन, असां तंगवाणी थाने जे ॻोठ इमामबख्श चोलियाणी मां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त हथियारबंदनि जी फायरिंग में मोटरसाइकिल सवार जमील अहमद उर्फ़ हज़ारो चोलियाणी, साईं बख्श उर्फ़ बाबू चोलियाणी मारिजी विया आहिनि। इलाइक़े मां मिलियल ॼाण मूजिबि वाक़ियो नादर उर्फ़ मुलाबक चोलियाणी ऐं अब्दुर्रज़ाक चोलियाणी धुर में हलंदड़ पुराणे खूनी तकरार तां पेश आयो आहे। वधीक मिलियल ॼाण मूजिबि कुझु ॾींहं पहिरियां नादर उर्फ़ मुलाबक चोलियाणी धुर पारां अब्दुर्रज़ाक चोलियाणी धुर जे नौजवान ख़ादिम हुसैन चोलियाणी के फायरिंग करे क़त्ल कयो वियो हो। इलाइक़े मां मिलियल ॼाण मूजिबि मक़तूल ख़ादिम हुसैन चोलियाणी जे पलांद में अब्दुर्रज़ाक चोलियाणी धुर जे हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान जमील अहमद उर्फ़ हज़ारो चोलियाणी, साईं बख्श उर्फ़ बाबू चोलियाणी मारिजी विया आहिनि। वाक़िए सबबि धुरनि में छिकताण वारी सूरतहाल आहे, जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾहका वारी सूरतहाल बि आहे। वधीक खूनारेज़ी खे रोकण लाइ मुख़्तलिफ़ थाणनि जा पुलिस अटाला वाक़िए वारे हंधि पहुतल आहिनि, जॾहिं त ॿिन्ही मारिजी वियल नौजवाननि जे लाशनि खे पोस्टमार्टम करण लाइ इस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। ॿिए तरफ़ मिलियल ॼाण मूजिबि सालनि खां हलंदड़ ॿिन्ही धुरनि जे झेड़े में हिन वक़्त ताईं ॿिन्ही धुरनि जा 5 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।